फसिया ये बाहर से छो बैठी है? मुख्य अंदर घबराहट पे महसूस थी, बस इन लाइ हेॾां अची वियमि। ये अचानक कीअं अची वई है? ॿुधायमि त अम्मी, अंदर बस मूंखे घबराहट पई थी, इन लाइ हेॾां अची वियमि। मां हिते ये लोन में अचण जी ॻाल्हि न पई करियां, कराची अचण जी ॻाल्हि पई कयां। ये बगैर ॿुधाए तू अचानक कीअं अची वई है? घर जी याद पे आई वर। मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। असांजे एतिरे चवण खां पोइ बि तू कोन आई है, ऐं जॾहिं आई है त ईअं अचानक रात में। तव्हांखे मुंहिंजो हिते अचण सुठो न लॻो छा? न न, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, बसि ईअं काफ़ी अरसे खां पोइ कुझु घुरण बग़ैर ई अचानक एॾी वॾी ख़ुशी मिली वई है। बसि मां रुगो तोखे सम्झण थी चाहियां, तूं मूंखे पंहिंजो दोस्त सम्झ। तव्हां त ॼाणो ई था त मां हितां छो वई हुअमि। अंदाज़ो आहे मूंखे फसिया, पर ज़िंदगी में कुछ अहिड़ा फ़ैसला हूंदा आहिनि जेके तकलीफ़ दे ज़रूर हूंदा आहिनि, पर अॻिते हली उहे सभिनी लाइ बहितर साबित थींदा आहिनि। मुंहिंजे अंदर में अॼु बि उहे ज़ख़्म ताज़ा आहिनि, जिन खे अञा ताईं को बि मरहम नाहे मिली। हाणे तूं अची वई आहीं न, सभु कुझु ठीक थी वेंदो। ख़बर अथई केतिरे अरसे खां तोखे दिलि भरे ॾिसण जो मौक़ो कोन मिलियो आहे। पुटु ॿुधाए, तोखे आख़िर छा खपे? पंहिंजी माउ खे ॿुधाए न। शायदि हाणे तूं काफ़ी वॾी थी वई आहीं ऐं हाणे शायदि मुंहिंजी ज़रूरत बि कोन रही आहे तोखे। शायदि तोखे उहो सभु कुझु मूंखां न मिलियो आहे जेका हिकु उमेद पंहिंजी माउ खां लॻाई वेंदी आहे। मुंहिंजो ख़्याल हो त तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, जे हिकु शेड़ी पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कंदी आहे। मुंहिंजो ख़्याल हो तव्हां उन जानवर जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे, पर तव्हां ईअं न कयो मम्मा, तव्हां ईअं बिल्कुल भी न कयो। मां उन वक़्तु ॾाढी मजबूर हुयसि पुट। जेकरे तुंहिंजे बाबा खे ख़बर पइजी वञे न त क़यामत अची वञे। काश मां उन वक़्तु कुझु करे सघां, पर मुंहिंजे वस में कुझु बि कोन हो। मां कुझु बि न करे सघियमि तुंहिंजे लाइ। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।